अजी अॼु अवामी आवाज़ ग्रुप तरफ़ां एहतजाज जे कॉल ते जेको आहे सॼी सिंध में नसरुल्लाह गडाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ एहतजाज कया पिया वञनि। अचो त एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं जो उन्हनि खां कहिड़ा मुतालबा आहिनि। काफ़ी अरसे खां वठी सिंध जे अंदरि सहाफ़ी जेके आहिनि गैर महफ़ूज़ आहिनि। शहीद जान मोहम्मद महर खे गोलियूं हणी शहीद कयो, उनजा कातिल गिरफ़्तार न कया विया। ताज़ो जेको आहे मीरपुर माथेल जो जेको शहीद नसरुल्लाह गडाणी जेके उनजा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार नथा कया वञनि। उनजा 72 वॾेरा जेका आहिनि उन्हनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो। काल बि उनजी अमर जेके थाणे ते धरणो हणी वेही रही, पर सिंध जो शऊर किथे आहे या हिते सिंध हुकूमत किथे आहे? आहे जी सिंध हितां जी रियासत, हितां जी इस्टेब्लिशमेंट खां मुतालबो कयूं था त हिन शहीद नसरुल्लाह गडाणी जा कातिल फौरी तौर गिरफ़्तार करे उनजे वारसनि सां इंसाफ़ कयो। साईं नसरुल्लाह सिंध में जागीरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ जदोजहद जो शहीद आहे। शहादतूं थींदियूं, ही सफ़र अञा हलंदो। शऊर जा क़त्ल इन्हनि वैश्यनि जे हथां थींदा रहंदा, पर असां सम्झूं था त ही रुगो शहबाज़ जो क़त्ल आहे, मजमूई तौर ते सॼी सिंध जे शऊर जो क़त्ल आहे, कलम जो क़त्ल आहे, इल्म जो क़त्ल आहे ऐं मज़लूमनि महकूमनि जे आवाज़ जो क़त्ल आहे। पर इहे क़त्ल जीअं लेनन चयो, असां लाशनि जी पुल ठाहे इनकलाब ॾांहुं वधंदासीं, तीअं असां चऊं था असां सहाफ़ियुनि खे केतिरो बि तव्हां मारियो, असां यकीनन लाशनि जी पुल ठाहे पंहिंजी सरज़मीन सिंध खे हिकु नए समाज ॾांहुं ज़रूरु वठी वेंदासीं। जेके एहतजाज आहिनि अवामी आवाज़ ग्रुप तरफ़ां, असां GSM क़ौमी महाज़ तरफ़ां उन शइ जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था जेको शहीद नसरुल्लाह गडाणी खे जंहिं बेदर्दी सां क़त्लु कयो वियो आहे। इन खां पहिरियां सहाफ़ी जान मोहम्मद महर खे क़त्लु कयो वियो आहे। उन खां पहिरियां अला रखियो निंदवाणी उस्ताद हुयो, उनखे क़त्लु कयो आहे। उन खां पहिरियां जेको आहे सावन सब्ज़ोई खे क़त्लु कयो वियो आहे। माना ईअं खणी चइजे त ॼण सिंध में लाक़ानूनियत जो राज आहे ऐं सरदारी भोतारी निज़ाम पियो हले। जिथे सरदार ऐं भोतार राज़ी न हुजनि त जेके माण्हू क़त्लु थी वञनि था उन्हनि जे वारसनि जी मर्ज़ी मुताबिक़ FIR बि नथी कटिजे। असां चऊं था त इहो लाक़ानूनियत जो राज ख़तमु करे ऐं उन्हनि जे वारसनि जी मर्ज़ी मुताबिक़ शहीद नसरुल्लाह गडाणी जी FIR कटे उन्हनि कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में असां अवामी आवाज़ ग्रुप जे हिन एहतजाजनि में हमेशह तव्हां सां गॾु रहंदासीं। साज़िश तहत सिंध में बाशऊर माण्हुनि जो क़त्ल थिए पियो। अजमल सावंत खां वठी जान मोहम्मद महर खां वठी अज़ीज़ मेमण, उन खां पोइ नंदवाणी उस्ताद, हिदायतुल्लाह लोहार, अॼु नसरुल्लाह गडाणी। हिकिड़ी साज़िश तहत असीं सम्झूं था त सॼी सिंध में भोतारकी सरदारी निज़ाम ख़िलाफ़ु जेको बि आवाज़ु उथारे थो उनखे उनजो आवाज़ु बंदि कयो थो वञे। ऐं हीअ क़त्ल असां सम्झूं था त सिंध जे शऊर जो क़त्ल आहे, सिंध जी सहाफ़त जो क़त्ल आहे, इंसान दोस्त माण्हुनि जे आवाज़ जो क़त्ल आहे। असांजो सरकार जे आला इदारनि खां घुर कयूं था त नसरुल्लाह गडाणी जे कातिलनि खे फिलफोर गिरफ़्तार करे हीअ सॼी सिंध में जेका बेचैनी आहे उनखे ख़तमु कयो वञे। जेके बि सहाफ़ी क़त्ल थिया आहिनि, नसरुल्लाह गडाणी खां अॻु में शहीद जान मोहम्मद महर खे क़त्लु करायो वियो। हिन वक़्तु नसरुल्लाह गडाणी क़त्लु थिया। उन खां अॻु में काफ़ी असांजा सहाफ़ी क़त्लु थिया आहिनि। उन्हनि कातिलनि जा जेके पेरा आहिनि उहे सरकारी पार्टी ॾांहुं वञनि था ऐं हिकिड़नि कातिलनि ते उन्हनि जी सरपरस्ती आहे त ॿिया ख़ुदि कातिल आहिनि। हिन वक़्तु जेको ॻाल्हि पई थिए त ख़ालिद लुंड ऐं शहबाज़ लुंड हिन में मुलविस आहिनि, त हींअर ताईं सरकार उन्हनि ते कंहिं बि क़िस्म जो को बि क़दम न खयो आहे। असांजो मुतालबो आहे त जेकॾहिं नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल में लुंड शरीक आहिनि, शामिल आहिनि, सहूलियतकार आहिनि या उन्हनि क़त्लु करायो आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ु क़दम खणी उन्हनि जी न रुगो रुकनियत जेका आहे असेंबलियुनि मां ख़तमु कई वञे, पर उनखे केस दाख़िल करे उनखे जेल में विधो वञे। अॼु तव्हां हिननि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो कि शहीद नसरुल्लाह गडाणी जे कातिलनि खे फिलफौर गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन नुमान राजपूत सां गॾु नवीद राजपूत, जाम शोरो, कोटरी।